हैदराबाद में सरकारी ज़मीन जे गैर कानूनी अलाटमेंट बाबत केस जी ॿुधणी मुखालिफ़ धुर जो अॻवान हलीम आदिल शेख एंटी करप्शन कोर्ट में पेश। सरकारी वकील पारां केस जा कागज़ मुकम्मल न हुअण सबब मोहलत जी दरख्वास्त। अदालत पारां वकील ते कावड़ जो इज़हार। ॿुधणी 12 नवंबर ताईं मुलतवी। हलीम आदिल शेख चयो आहे त 34 साल पुराणो रिकॉर्ड मूंखां घुरियो पियो वञे, केस कूड़ो आहे। हैदराबाद में सरकारी ज़मीन जे गैर कानूनी अलाटमेंट बाबत केस जी ॿुधणी मुखालिफ़ धुर जो अॻवान हलीम आदिल शेख एंटी करप्शन कोर्ट में पेश। सरकारी वकील पारां केस जा कागज़ मुकम्मल न हुअण सबब मोहलत जी दरख्वास्त। अदालत पारां वकील ते कावड़ जो इज़हार। ॿुधणी 12 नवंबर ताईं मुलतवी। हलीम आदिल शेख चयो आहे त 34 साल पुराणो रिकॉर्ड मूंखां घुरियो पियो वञे, केस कूड़ो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।